प्यारा ॿारो, बाजी गुलबानो जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। नामालूम बादशाह। घणे वक़्त अॻु जी ॻाल्हि आहे त डाकुअनि इंग्लैंड ते हमलो कयो। उन्हनि ज़ुल्मी समूंडी डाकुअनि ख़ौफ़ ऐं डपु पखेड़े छॾियो। उन्हनि चोरियूं कयूं, माण्हुनि खे क़त्ल कयो ऐं घरनि ऐं इबादत गाहनि खे साड़े छॾियो। अॻे त एल्फ्रेड बादशाह उन्हनि खे हाराए छॾींदो हो, पर पोइ बादशाह उन्हनि सां हारजी वियो। हुन जे दुश्मननि हुन खे घेरे वरितो ऐं उन खे पंहिंजो किलो छॾे भॼणो पियो। हू पंहिंजो वेस मटाए जिते किथे फिरण लॻो ऐं पाण खे जंगल में लुकायो। हिकु नामालूम बादशाह। सिर्फ़ कुझु ई माण्हुनि खे ख़बर हुई त हू केरु आहे। उन्हनि माण्हुनि में हिकु दराड़ अल्फ्रेड हो। हुन कॾहिं बि पंहिंजे बादशाह खे धोखो न ॾिनो हो। हुन बादशाह खे पंहिंजी झोपड़ी में अचण जी दावत ॾिनी, पर हुन जी ज़ाल खे बि ख़बर कान हुई त हुन जो महिमान केरु आहे। हू हैरान थींदी हुई त हुन जो महिमान हिकु टेबल ते वेही हमेशा के वॾी सोच में पियल रहंदो हो। हुन खे ख़बर न हुई त हू हिकु बादशाह आहे। हिकु ॾींहुं हुन खे कावड़ आई। मूं घणो बर्दाश्त करे वरितो। तव्हां सॼो ॾींहुं हिते वेठा रहंदा आहियो ऐं कुझु न कंदा आहियो। वञो वञी ॾिसो त किथे केक न सड़ी वञे ऐं खूह तां पाणी भरे अचां थी। अल्फ्रेड बादशाह ख़ामोशी सां चूल्हे वटि हलियो वियो। हुन जी सोच में सिर्फ़ हुननि जा दुश्मन हुआ। शायदि को ॿियो रस्तो हुजे जंहिंसां हू हुननि खे हाराए सघे। हुन जे मुंहं ते ज़ोरदार थप्पड़ लॻो ऐं हू हिकदमि पंहिंजे ख़्यालनि में निकिरी होश में अची वियो। हू माई वापसि अची वई हुई। केक सड़ी वियो हो ऐं जाम ख़राब धप अची रही हुई। सुस्त माण्हू, हलियो वञे ता। उन वक़्तु हुन जो मुड़ुस बि किचन में आयो। ए औरत, तुंहिंजी हिम्मत कीअं थी बादशाह सां ॻाल्हि करण जी? छा तूं हिन खे न सुञातो? पोइ छा थियो असांखे ख़बर न आहे, पर हुन नामालूम बादशाह जी ही कहाणी मूंखे खुदावंद यसु मसीह जी यादि ॾियारे थी। यसु सां त हुन बादशाह सां बि वधीक ख़राब थियो हो। ईअं हो या न? जॾहिं हू 2000 साल अॻु आहार में पियल हो त के बि हुन खे न सुञातो। पोइ माण्हू हुन खे पाण सां गॾु बि ॾिसण न पिए चाहियो। उन खे ॾोहारी सम्झो वियो ऐं नफ़रत कई वई ऐं हुन सलीब ते पंहिंजी जान ॾिनी। ऐं अॼु बि हू घणो करे हिकु नामालूम बादशाह आहे। छा तव्हां हिन खे पंहिंजी ज़िंदगी जो बादशाह थियण ॾींदा? ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।